अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद कयूं सब दोस्त खैरियत से हूंदा। असानिक ताईं वरी जंग जे तरफ़ काठिन जे लाइ कुआड़ी खई आहे। काठियूं ॻोल्हींदासीं, सुकल सुकल काठियूं ॻोल्हींदासीं। जिथे सुकल काठियूं कुछ ही पयूं आहिनि, कुछ हेॾां पयूं आहिनि, हिते ई कंदासीं। घणो परे कोन था वञूं, छो जो देवी आहिनि, कंडा आहिनि, रस्तो वञण जो आहे ई कोन।
वॾी गर्मी आहे दोस्तों, हिते हवा बि नथी लॻे। हिन झंग जे विच में आहियूं, हवा ज़रो बि कोन थो लॻे। हवा त हूअं बि बंदि आहे, पर हिते त हाणे चौधारी झंग आहे, अंदरि बीठा आहियूं। हीअ पघर हले पियो, ॾिसो पिया। जान छॾायूं, गर्मी घणी आहे। कुछ काटियो कयोसीं, गर्मी थी वई तमामु घणी। ही मूंसां हालत ॾिसो न, वॾी गर्मी आहे, कपिड़ा सॼा पुसी विया। हाणे वरी हिन पासे चकर लॻायूं था। दोस्तों ही मुंहिंजो पुराणो औताक आहे। घणे टाइम जो औताक आहे ही मुंहिंजो। ही ॾिसो, हाणे वरी हिनखे फिटी करे छॾियो आहे, छो जो ही सॼो मुल्क जंग थी वियो। हिन जे करे हिनखे हाणे ख़तमु कयोसीं। हिते रुॻी देवी आहे, हिन देवियुनि खां हेठि वरी आबादी आहे, बनी बारवा। देरो निकितो आहे सारंग जो। बोरियूं अलाए घणियूं थियूं आहिनि। हीअ मथां पलाल ॾिनल आहे, 2-3 ॾींहं थिया अंधेरो करे रहियो आहे। सारी जो रेट कोन्हे, हिन जे करे रखी छॾियो आहे। ही बोरियूं आहिनि, हिन बोरियूं हीअ असांजो देरो आहे, हू साम्हूं जेको आहे हू बि असांजो आहे। टियों जेको आहे सभिनि खां परियां हू मुंहिंजे चाचे जो आहे। 3 देर निकिरी आहिनि। हिन पासे होण आहे, हिन पासे त जंग ई जंग आहे। संगत हाणे वञा पियो घर तरफ़। गर्मी घणी थी वई, काठियूं घणी कयोसीं, मौला जो गंज थी वियो। हाणे वञूं पिया पंहिंजे घर तरफ़। घर बि परे कोन्हे, हिन ई झंग जे वेझो आहे मुंहिंजो घर। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजो साथ ॾिनो। 1,00,000 लाइक।